नाज़रीन कोठड़ी में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा आहियूं। दादू जे कक्कड़ थाने की हद में 2 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल नरमा शाही जो केस दाख़िल न करण खिलाफ़ अवामी जमहूरी पार्टी सिंध औरत तंज़ीम ऐं वारसनि जो कोठड़ी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ कोठड़ी मां असांजी लाइन ते मौजूद आहिनि इदरीस पवार। जी इदरीस, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कंदा। जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू जे कक्कड़ थाणे जी हद में 2 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल निरमा शाही जो केस दाख़िल न करण ख़िलाफ़ अवामी जमहूरी पार्टी जे सिंधी औरत तंज़ीम ऐं वारसनि जो कोठड़ी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कोठड़ी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शहज़ादी भुरगड़ी, नाज़िया भट्टी, इक़बाल कोरेजो, कुर्बान पंवर ऐं ॿियनि चयो त 2 ॾींहं अॻु कक्कड़ थाणे जी हद में निरमा शाही खे मुबैना तौर ते तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे। मुबैना क़त्ल जो एसएसपी जामशोरो ऐं डीआईजी हैदराबाद इंक्वायरी टीम जोड़ी न्याणी जी क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कराए जवाबदार फ़र्द मिथियाणी मथां केस दाख़िल करे संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज कंदासीं। जी